बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्मीद तो तव्हां सब ठीक हूंदव। अज असां हाज़िर थिया आहियूं ग्रामर जे हिक नए वीडियो सां गॾु। हिन वीडियो में असां ज़मीर इस्तफ़ाम जे बारे में पढ़ंदासीं। ज़मीर इस्तफ़ाम छाखे चइबो आहे, उन जी माना छा आहे ऐं उनखे जुमिले में कीअं इस्तेमालु कइबो आहे, इहो सभु सिखंदासीं हिन वीडियो में। त इन जे लाइ वीडियो जे आख़िर ताईं असां सां जुड़िया रहिजो ताकि काई बि पॉइंट तव्हां खां मिस न थी सघे। ज़मीर इस्तफ़ाम जंहिंखे इंग्लिश में इंट्रोगेटिव प्रोनाउन चइबो आहे। इस्तफ़ाम लफ़्ज़ जी माना आहे सवाल पुछणु, यानी इहो उहो ज़मीर आहे जंहिंमें असां सवाल पुछी था सघूं। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके सवाल पुछण जे कमु अचनि या सवाल पुछण लाइ इस्तेमालु थियनि तिन खे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। मिसाल केरु, छो, छा लाइ, कंहिं वग़ैरह। यानी ज़मीर इस्तफ़ाम में असां सवाल पुछी सघूं था। अचो त इन्हनि मिसालनि खे जुमिलनि में इस्तेमालु कयूं। मुंहिंजी पेन केरु खणी वियो, तव्हां छा जे लाइ आया आहियो, तूं हिन खे छो मारियो, तोखे कंहिं इहा ॻाल्हि ॿुधाई। तव्हां बि मज़ीद अहिड़ा सवाल ठाहे सघो था, कमेंट्स में असां सां शेयर करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो वणियो त वीडियो खे लाइक कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां